अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हां सां शेयर कंदासीं इफ्तार स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे ग्रेप्स लेमनेड। ही अंगूर जो शरबत ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु ब्लेंडर में अंगूर विझूं था अधु कप, लीमे जो रस विझूं था 4 टेबल स्पून, खंड विझूं था 1/3 कप ऐं लेमन ज़ेस्ट विझूं था, यानी लीमे जी खल तक़रीबन 2 खां 3 चुटकी जे बराबरि। असां लीमे खे खणी करे कद्दूकस जी मदद सां थोड़ी खल विधी आहे, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। पाणी विझूं था अधु गिलास ऐं पाणी विझण खां पोइ चङी तरह सां ब्लेंड कंदासीं। चङी तरह सां ब्लेंड करे छॾियो आहे त हाणे छाणी जी मदद सां छाणे जग में एड था कयूं। अंगूर जे मिक्सर खे असां जग में एड करे छॾियो आहे ऐं चङी तरह सां छाणे छॾियो आहे ऐं हाणे गॾु ई विझूं था 3 खां 4 गिलास पाणी। पाणी एड करे असां चमचे सां चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे हिकु गिलास में असां आइस क्यूब्स एड कया आहिनि ऐं ग्रेप्स लेमनेड विझूं था ऐं गार्निश कंदासीं फूदन जे पतनि सां। जी फ्रेंड्स, असांजे तमामु आसान ऐं रिफ्रेशिंग ग्रेप्स लेमनेड बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी इफ्तार स्पेशल रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।